कुछ ॾींहं अॻु मेरान टीवी पारां शेख बिरकियो जे सिरनि जे बठनि ते इस्पतालनि जो ज़हरीलो किचिरो इस्तेमालु करण जा वीडियो सबूत नशर कया विया हुआ, पर उन बावजूदि इंतिज़ामिया मुसलत जो शिकार बणिजी वई। असांजा कैमरा बठनि जे वथाणनि ते पियल रत सां भरियल सिरिंजूं, ड्रिपूं ऐं ख़तरनाक केमिकल दुनिया खे ॾेखारिया। पर अफ़सोस आहे त असिस्टेंट कमिश्नर यूसुफ ख़ान जॾहिं माहौलियात खाते सां गॾु बठनि ते चढ़ाई कई त खेसि उते कुझु बि नज़र न आयो। एसी साहब जी इहा कार्रवाई ॾिसी ईअं पिए लॻो ॼण मेरान टीवी उहे वीडियोज़ हिन इलाइक़े जूं न पर कंहिं ॿिए सूबे जूं ॾेखारियूं हुजनि। पर वरी बि बठनि ते कार्रवाइनि जे हवाले सां जे पंजाब सूबे खे ॾिसबो, एसी साहिब जी कयल हिन कार्रवाई ते यकीनन अफ़सोस थींदो, छो जो पंजाब गवर्नमेंट गुज़िरियल 2 सालनि दौरान सवें बठनि ते कार्रवाइयूं करे हज़ारें केस बठनि मालिकनि ते सिर्फ़ु उन लाइ दाख़िल कया आहिनि जो उन्हनि बठनि माहौलियाती गदिराइण में इज़ाफ़ो बि कयो। बहरहाल उहो तो पंजाब, पर हिते त हिन ज़हरीले धुएं सबबु मुतासिर थियल ॻोठाणा दाहिन पिया त बठनि ज़ुल्म करे छॾियो आहे। सुबुह खां वठी ही टाइम थिए 7 गोरियूं खाधियूं अथमि, पर असां अञा ताईं ठीकु कोन थी करे ॾियां कमु करियां। हीअ मुंहिंजो दुकानु आहे ऐं मुंहिंजे पासे में बठनि जे पासे खां जेको सो घरु आहे। हाणे असीं लॾे वञूं या जू छॾे वञूं या इंतिज़ामिया जेका आहे उहा असांजो अर्ज़ु ई जेको सो ॿुधे या असांखे लॾाए छॾे। यानी जीअं बठा वधिया आहिनि न, माना हिन साकनि में माना वकोड़जी विया आहियूं, छो थी अॻियूं था साड़ीनि। इहो असां अॻु में ई था आहियूं करे करे थकिजी पिया आहियूं, को ॿुधण वारो केरु कोन्हे। हाणे असीं छा करियूं, कंहिंजे दर ते वञूं। हिते हिकिड़ी गैराबाद इलाइक़े में ज़मीन पियल आहे, सरकारी ज़मीन आहे। उन मंझि हिकिड़ो कब्ज़ा मार्फिया बठनि खे कब्ज़ा मार्फिया विकिणी ॾिनी आहे ऐं असांजे डिप्टी कमिश्नर खे शायदि ख़बर बि आहे त हिते सरकारी ज़मीन आहे। उहो हिते कब्ज़ा मार्फिया उहो विकिरो करे उन्हनि खे किराए ते ॾिनी आहे। उहा ज़मीन मुंहिंजा बठा पिया ठहनि ऐं किन किचिरो अचे पियो ऐं वॾियूं बीमारियूं आहिनि। एतिरे क़दुरु असां वटि हिते बीमारियूं आहिनि, जीअं कंहिं वक़्त में कुझु साल पहिरीं तव्हां थर में मिठी में ॿुधो हो त ॿार पिया मरनि, तीअं हिते असांजे शेख बिरकियो जी इस्पताल आहे जेका 24 कलाक कोन थी हले, सुबुह वारो टाइम हले थी। उन मंझि ॾिसंदो त केतिरी लाइन लॻी पई आहे। तक़रीबन अफ़गानी पठाण घणा आहिनि, अफ़गानी पठाण आहिनि। ऐं हिते असां वटि कंहिं वक़्त में कार्ड ठहिया हुआ, हिते जे माण्हुनि कार्ड उन्हनि जा ठाराया, कूड़ा सर्टिफिकेट ॾेई, पोइ उते उन ते छापो बि लॻो हो ऐं उहे नादरा जी कंपनी वारा उहे ॿधा बि हुआ। ॿाहिरि बठा मुंतक़िल कया वञनि। हिते बठनि तमामु वॾी बीमारी फैलाई आहे ऐं असांजा मिनिस्टर बि आहे, तक़रीबन इहो रायमू साहिबु आहे, उनखे बि दोस्तली रायमे खे बि इन ॻाल्हि ते स्टैंड वठणु खपे ऐं अचनि ॾिसनि ऐं त हिते छा छा ज़ुल्म पियो थिए। सभ खां पहिरीं त मेरान टीवी जो शुक्रिया अदा कयूं था जेको हिन ब्रांडिंग मसइले ते जेको पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। साईं ॻाल्हि इहा आहे त ही गैर क़ानूनी भठा जेके आहिनि, इहे सुप्रीम कोर्ट तरफ़ां जेके हिननि ते पाबंदी लॻाई वई आहे त जंहिंसां माहौल जी आलूदगी जेका पैदा करे थी। ऐं ही भठा जेके आहिनि पंहिंजी बचति ख़ातिर जेके ठेकेदार आहिनि, भठा मालिक जेके आहिनि, उहे काठियुनि बजाए जेको रबर कपिड़ो किचिरो जेको इस्तेमालु था कनि ऐं उन करे केतिरा ई एहतियाज वग़ैरह थिया आहिनि। पर ही भठा जेके मालिक आहिनि उहे पैसे जे तौर ते जेको डायरेक्टर जेको हिननि जो माहौलियात जो आहे उन्हनि ताईं बि इहा ॻाल्हि पहुती आहे, पर उन्हनि डायरेक्टर माहौलियात खे जेको हुकुम ॾेई करे ही पंहिंजो जेको उन्हनि जी जेब गरम करे 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 हे उन मामले खे लामिटी करे छॾनि था। जॾहिं त शेख बिरकियो में तक़रीबन हिन खां अटिकल 15 खां 16 भठा जेके आहिनि हिते इनलीगल तौरु कमु पिया कनि। इन भठ जे करे हिकिड़ो त ज़मीनूं जेके आहिनि ख़राबु थी रहियूं आहिनि, जेके पोखी जे लाइक़ु नथियूं थियनि। उन ई करे हिकिड़ो त ज़मीन ते असरु थो पवे ऐं ज़मीन बंजर थी थिए। ॿियो जेके इंसानी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे ख़तरे में आहिनि। उन ई करे असां डिप्टी कमिश्नर डॉक्टर मोहम्मद ख़ान ऐं कमिश्नर हैदराबाद ऐं आला इख्तियारनि खां घुर कंदासीं त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कंदे इन गैर क़ानूनी रजिस्टर भठनि खे बंदि कयो वञे। थिए थी, बीमारी थिए थी, दम थिए थो, टीबी थिए थी, बीमारी ऐं बुखार छॾे कोन थो। महिरबानी करे बंदि कयो वञे।
शेख बिरकियो जा रहवासी ऐं पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻुवान दाहे रहिया आहिनि त भठनि ते अॻवानी पठाइण जी अक्सरियत ऐं इंतिज़ामी गफ़लत इलाइक़े खे क़ब्रिस्तान बणाए छॾींदी। उन लाइ डिप्टी कमिश्नर ऐं सिंध हुकूमत खे अपील कई वई आहे त उन्हनि भठनि खे फौरी तौरु शहर खां ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे ऐं उन्हनि ऑफिसरनि जी बि जांच कई वञे जिन सबूतनि बावजूदु भठे मालिकनि खे क्लियर करार ॾिनो।